पी मां जेरो आन वो भाग वारो आ भक्त वारो आ जो अब्बो जेरो आ जिंदी अम्मड़ जेरी रुगे अम्मा जे चेहरे के ॾिसी त हज जो सवाब अब्बे जे चेहरे जी ज़ियारत करी हज जो सवाब ओ मिठा जेकॾहिं पंहिंजे अबे अम्मड़ जी ख़िदमत करी रब तुंहिंजे लाइ जन्नत जा 8 दर खोले छॾींदो आहे मुझा सोना हबीब मदीने वाला साईं था फरमाइने त जेकॾहिं मां मुहम्मद करीम नमाज में हुजा ऐं मुंहिंजी अम्मड़ अची वञे मुंहिंजी अम्मड़ मूंखे सॾु करे बच्चा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुझी अम्मड़ मुखे सॾु करे साईं फरमाइनि था त मां नमाज भञी चवांस जीउ चवां अम्मा जीउ चवां अल्लाह अकबर कबीर हुजूर जन अञा अम्मड़ जीजल जे पेट में हुया न त बाबो साईं अब्दुल्ला रहलत करे वरी हुजूर जन जी उम्र मुबारक 6 महीना 6 साल हुई घणी 6 साल हुजूर जन व्याहा खैबर उन्हें कपो साईं जन आया यसरब मदीना मुनव्वरा जो पुरानो नालो है यसरब साईं जन मदीने शरीफ में आया उत मदीने में ही रहलत करे हुजूर जन जो बाबा जानी हजरत अब्दुल्ला साईं सफर में परदेस में मदीना मुनव्वरा में रहलत करे हुजूर जन अञा अम्मड़ जे पेट में हुया ऐं जॾहिं 6 सालन जी उम्र थी अम्मा आमिना साईं पंहिंजे बच्चे मोहम्मद करीम के वरतो बच्चा हल त तोखे मदीने वठी हला तुंहिंजे बाबा साईं जी मज़ार मदीने में मां आमिना साईं हुजूर जन के वठी मदीना आलिया आईया महीनो रहा या 2 महीना रहा वापस मोटिया हुजूर जन पंहिंजी अम्मड़ जी जल सां गॾु अचन पिया वाट ते हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे अबवा उन अबवा वटि जॾहिं हुजूर जन जो इहो काफ़िलो पहुतो आहे त महबूब जी अम्मड़ बीमार थी पई अम्मा आमिना साईं नाचाक थी पई बीमारी वधंदी वई तां जो उन सफर में परदेस में अकेलाई में हुजूर का अम्मड़ जी जल विछड़ी वई जेडी मल मुझे करीम नबी जी अम्मड़ जी जल रहलत कई हुजूर जे अखियुनि में लुड़क भर पिया अबो तॾहिं विछड़ी वियो जॾहिं हुजूर अञा पेट में हुया 6 सालन जी उम्र परदेस मुसाफिरी सफर अम्मड़ विछड़ी वई 6 सालन जो मुझो आका अखियुनि में लुड़क अची विया अम्मड़ जी जुदाई में आसमान ते मलाइक रोहण लगा मौला तुझो महबूब यतीम थी वियो रब फरमायो ए मलाइको पंजे नबी जो मां रब जो रखवाल आया मां रब ने जो संभाल लण वारो आया जने परदेस में मुझे आका दी अम्मड़ विछड़ी वई जॾहिं बि हुजूर जे साम्हूं अम्मड़ जी ॻाल्हि थींदी हुई पंहिंजे अम्मड़ खे यादि करे लजपाल नबी जे अखियुनि में लुड़क अची वेंदा हुया ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना तो के बे इंतहा दाजदा तर दिना ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा ओ पुनल जी अम्मा जेको शाहे ज़मन सो तुझो इब्न बिल यकीन मोमिना सैयदा आमिना ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना मुझा दोस्तों हुजूर था फरमाइन जेकरे मां नमाज बीठो पढ़ा ऐं
मुझी अम्मड़ अची वने मुखे सॾु करे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाइंदा जे मुझी अम्मड़ मुखे पुकारे तो मां नमाज टोड़े चवास अम्मा जी चवाए उम्मत के सिखायो उम्मत के तालीम ॾिनो त अम्मा अम्मा अब्बो अब्बो उन जी हीअं फरमा बरदारी कबी आहे हीअं उन जी इज्जत एहतराम कबो आहे ओ मिठा अॼु तुंहिंजी अम्मा सिके थी तुंहिंजे ॻाल्हाइण जे लाइ तुंहिंजे अब्बे खे तूं छिड़बू थो ॾी क़ुरान थो फरमाए उफ़ वला तनहरुमा पंहिंजे पीउ मां खे उफ़ बि न चओ उन सां तिखो बि न ॻाल्हायो रिदा रब फी रिदल वालिदे व सख्त रब फी सख्तिल वालिदे अल्लाह जो रज़ामंदो पीउ खे राज़ी करण में आ अल्लाह जो डमर पीउ जे नाराज़गी में आ ओ अदा जे अब्बे खे नाराज़ कई त रब डमर जी पवंदी जे अमड़ खे रंजाई त अल्लाह कावड़ जी पवंदी।